घोट की धाद चेयरमैन सज्जाद हुसैन ॻोठ ताज मोहम्मद में पहुची वण जो बूटो पोखे वण पोखाई जो आगाज़ करे छॾियो। घन्या धाद चेयरमैन सज्जाद हुसैन घन्यू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वण हिकु नेमत आहे जंहिंसां आलूदगी ख़त्म थिए थी ऐं केतिरनि ई माण्हुनि खे ऑक्सीजन पैदा करे थी। जंहिं करे घोटकी जे घन्या बिरादरी ऐं पाकिस्तान जी आवाम खे घुरिजे त अगरि हिकु माण्हू बि पंहिंजे भाङे जो हिकु हिकु बूटो पोखे त पूरे मुल्क में 18 करोड़ बूटो लॻी सघे थो, जंहिं सबबु केतिरी बीमारियूं ख़त्म थी सघनि थियूं ऐं वण पोखण सां मुल्क में ख़ुशहाली पैदा थी सघे थी। उन मौक़े ते चेयरमैन सां गॾु महिमान ख़ासि मालू ख़ान घन्यू, मोहम्मद साबिर, अशरफ मोहम्मद अली घन्यो ऐं ॻोठ ताज मोहम्मद घन्यो जे ज़िले सदर अब्दुल वाहिद घन्यो, सीनियर नायब सदर आशिक हुसैन घन्यो, सरपरस्त आला हुसैन अली घन्यो, प्रेस सेक्रेटरी असद राजा घन्यो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।